सिंध में तालीम इमरजेंसी हुजण के बावजूद सिंध के चूंडियल नुमाइंदे ने तालीम खाते सिंध की खुलियल न आहे। अपडेट क्यों पे अमांखे अमनाबाद खां जिते एचआरजेडी न्यूज़ की रिपोर्टर आबिद रज़ा जरवार मुताबिक अमनाबाद लगोट गुलाम नबी जरवार में गवर्नमेंट प्राइमरी एलिमेंट्री स्कूल अब्दुल्ला खान जरवार जी स्कूल की ज़बून हालत शागिर्द तैलीम पिराइण खां लाचार। रिपोर्ट मुताबिक 1956 में प्राइमरी स्कूल 1974 में मिडल जो दर्जो मानींदड़ इन कदीम स्कूल में इन वक्त लगभग 150 शागिर्द दाखिल आहिनि, पर अफसोस जो पीपी हुकूमत दावाउनि बावजूद सिंध जे स्कूलनि जी हालत इंतहाई नाज़ुक तकलीफ़ ॾींदड़ आहे। ॻोठाणनि मुताबिक 2018 में उस्तादनि जे रिटायर थियण खां पोइ स्कूल में दाख़िल ॿारनि लाइ सिर्फ़ हिकु उस्ताद आहे, जॾहिं त हिन वक़्तु स्कूल में हिकु प्राइमरी हिकु GST मुक़ररु आहे, जॾहिं त 150 ॿारनि लाइ सिर्फ़ 2 उस्ताद आहिनि। अॼु ताईं हिन स्कूल खे मिडल जी बिल्डिंग बि नाहे मिली सघी। प्राइमरी बिल्डिंग बि ज़बून हाली जो शिकार आहे। ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो त स्कूल जा मसइला बिल्डिंग ठाहे उस्ताद मुक़ररु करे असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। एचआरजेडी न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडी न्यूज़।